कश्मीर ज़िले में अमन अमान वारी सूरत हाल एक भेरो बीहर इंतहाई ख़राब थी वई है। बख्शापुर थाने जे पुलिस ऐं ॾोहारियनि विच में मुक़ाबलो। ॾोहारियनि जे फायरिंग में एपीसी मशीन जी चैन टुटी पई। पुलिस एहलकारनि खे हथियारबंदनि यरगमाल बणाए छॾियो। उन हवाले सां वधीक तफ़सील ॾियण लाइ असां सां लाइन ते मौजूद आहे कंदकोट मां सीएन न्यूज़ जो रिपोर्टर गालिब हुसैन सूमरो। जी गालिब हुसैन, छा तफ़सील आहिनि? महिरबानी गालिब, तफ़सीलनि खां आगाह करण लाइ। जी बिल्कुल, मां ॿुधाईंदो हलां त कश्मीर ज़िले में अमन अमान वारी सूरत हिकु भेरो ॿीहर ख़राब थी वई आहे। बख्शापुर थाणे जे एसएचओ गुलाम कादिर जतोई ऐं एसएचओ इलियास ओढो पुलिस जी नफ़री साण करे गोबले जे कचे वारे इलाइक़े में गड़बड़ पोस्ट जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ ऑपरेशन करण लाइ विया हुआ त पुलिस ऐं ॾोहारियनि विच में काफ़ी देर ताईं फायरिंग जे ॾे वठि जारी रही। ॾोहारियनि जे फायरिंग में एपीसी मशीन जी चैन टुटी पई, जंहिं सबबु पुलिस एहलकार खे यरगमाल बणाए रखियो आहे। जी महिरबानी गालिब, तफ़सीली ख़बर खां आगाह करण लाइ।